अमेरिका जी रियासत विस्कॉन्सिन जे शहर मिल्वॉकी में रिपब्लिकन पार्टी जो 4 ॾींहनि वारो कन्वेंशन शुरू थियण वारो आहे। कन्वेंशन जी कवरेज जे लाइ आवाज़ टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी टीम पंहिंजे नाज़रीन खे पल पल जी आगाही ॾियण जे लाइ मिल्वॉकी पहुतल आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीनियर सहाफ़ी फैयाज़ नाइज। नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं रिपब्लिकन पार्टी जे नेशनल कन्वेंशन हॉल में ऐं तव्हां ॾिसो था त हॉल जेको आहे मुकमल तौर ते भरियल आहे। कार्रवाई थी रही आहे। जेका आहे कन्वेंशन जे लाइ कन्वेंशन जी कमेटी आहे उनजी अनाउंसमेंट थी आहे जेका सदारती उम्मीदवार जो नामज़द उन हवाले सां जेको आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु उहो जेको हॉल आहे उहो हिन पासे खां भरियल आहे ऐं तमामु पुरजोश आहे। मंज़र ॾिसी सघो था आवाज़ टीवी जे पारां हिन हवाले सां हिकिड़ी ख़ुशूसी जेका टीम हिते पहुतल आहे जेका तव्हांखे हिन कन्वेंशन जे ऐं अमरीकी इलेक्शन जे उन्हनि बाबति में आगाह कंदी।